राम काज सबहु करिहु तुम बल बुद्धि निधान। आशीष देई गई सो हर्ष चले हनुमान। प्रभु श्री रामचंद्र जा सभई कारज पूर्ण कंदे, छोकी तू बल ए बुद्धि जो भंडार आही। सुरसा माता सा अहिड़ो अनोखो आशीर्वाद पाए करे हनुमान जी खुश थी करे पंहिंजी मंजिल ते हलिया। माता सीता माता जी खोज ते हली विया ऐं इन्हनि खे हनुमान जी के अहिड़ो आशीर्वाद ॾेई करे सुरसा माता भी देवलोक ते हाणे मोटे पई। अॻियां चवनि था विस्तार में तुलसीदास बाबा जी कि तू ही प्रभु श्री राम जी जा कारज पूर्ण कंदे, अवश्य ही पूर्ण कंदे, अवश्य ही वापस मोटी ईंदे सफलता पूर्वक। छोकी हनुमान तू बल ऐं बुद्धि जो भंडार आही। अहिड़ो अनोखो आशीर्वाद हनुमान जी के ॾेई करे सुरसा माता उता हाणे वापस देवलोक ते मोटे पई ऐं हुननि जे मुख सां यह ॿुधी करे कि प्रभु श्री राम जिन जो कार्य जल्द पूर्ण थींदो, अविलंब पूर्ण थींदो। हनुमान जी भी माता जानकी जी खोज जे लाइ अॻियां वधण जो फैसलो कयो ऐं जाम खुश थी विया हनुमान जी। हिते ही ॻाल्हि ॿुधाइण जाम जरूरी आहे कि हनुमान जी जी खुशी जो, हनुमान जिन जी प्रसन्नता जो कारण ये न हो कि उन्हनि पंहिंजे शरीर जो आकार सुरसा जे मुख जे आकार सां बीणो वधाए वधाए करे सुरसा खे हाराए छॾियो, बल्कि हनुमान जी पंहिंजे बल पंहिंजी बुद्धि जी प्रशंसा ॿुधी करे, तारीफ़ ॿुधी करे प्रसन्न कान थिया। मन ही मन में पंहिंजे प्रभु श्री राम जी जो सुमिरन कंदे कंदे आकाश मार्ग सां लंका जी ओर वधी विया ऐं उन्हनि जो खुश थियण जो कारण हो कि हाणे माता जानकी जी खोज मां अॻियां वधाए सघंदमि, मुंहिंजो रस्तो खुली वियो आहे। चओ श्री राम, प्रभु श्री राम, चओ हनुमान, जपो प्रभु श्री राम।